मोज़िज़ जज निसार चांडियो साहब इहो ऑर्डर कयो हुयो त इन्हनि खे डिस्चार्ज कयो वञे, छो त इन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे उहो इलीगल एक्ट में इन्वॉल्वमेंट उन्हनि जी ज़ाहिर न आहे थी। पर पोइ बि उन्हनि खे उन्हनि जी जेको आहे सो कस्टडी गुम कई वई। मुसलसिल असीं सरापा एहतजाज रहियासीं, क्वाशमेंट असां दाख़िल कई हाई कोर्ट में, जेका बि कल्ह 3 ॾींहंनि खां पोइ डिसमिस थी वई। अॼु एटीसी में हबीब जिस्तानी साहब, परवर चांडियो ऐं शम्स चांडियो, उन खां अलावा असीं पवार ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके वकील साथी हुआ उन्हनि हिते आया ऐं अॼु आर्ग्यू रखियल हुआ। कल्ह बेल दाख़िल थी, अॼु बेल जा आर्ग्यू रखियल हुआ। जज साहब इहो ऑर्डर जारी कयो आहे त गनी अमान ऐं सरमन मीराणी जी जेका बेल आहे उहा मंज़ूर कई वई आहे। असीं सम्झूं पिया त गनी अमान ऐं सरमन मीराणी सिर्फ़ इहे 2 नौजवान न आहिनि जिन खे खंभे गुम कयो वियो आहे। अहिड़ा खोड़ सारा नौजवान आहिनि जेके अस्तराबनि में ऐं अताबनि में ज़िंदगियूं गुज़ारनि पिया, जंहिंजे वेयर अबाउट जी का बि ख़बर कोन्हे का। मां सम्झां पई त हीउ सिंध जो उहो शऊर आहे जेको सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे पियो, जेको लतीफ़ जी ॻाल्हि करे पियो, जेको फ़िक्र जीएमसे जी ॻाल्हि करे पियो, जेको मज़लूमनि सां बीठो आहे। मां सम्झां पई त गनी ऐं सरमन समेत उहे जेके बि खंभे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे सच सां बीहण जी सज़ा ॾिनी वई आहे। पर अगरि सिंध रिज़िस्ट कंदी, उहे माण्हू जिन जा खंभे गुम कया था वञनि, उहे फैमिलियूं जेके आहिनि उहे रिज़िस्ट कंदियूं त यकीनन असांजो शऊर जेको आहे उहो कॾहिं बि काल कोटड़नि ताईं कोन पहुचंदो। अॼु गनी अमान ऐं सरमन मीराणी जी जेका बेल मंज़ूर थी आहे, मां सम्झां थी त हीअ सिर्फ़ु असांजी फतह न आहे, सिर्फ़ अमान फैमिली जी फतह न आहे, हीअ वकीलनि जी फतह आहे, समूरी सिंध जी फतह आहे, हीअ लतीफ़ जे रिसाले जी फतह आहे, हीअ सच जी ऐं शऊर जी फतह आहे त पंहिंजे नौजवाननि जी जेके खंभे गुम थिया विया आहिनि उन्हनि जी वारसी कयो, उन्हनि जे लाइ अॻभराई वारो किरदारु अदा कयो, ख़ासि तौर ते वकील भाउ जेके असां सां गॾु बीठा आहिनि। मां सम्झां पई त वधि में वधि जेको उन्हनि जो किरदारु रहियो आहे उहो तमामु घणो असराइतो रहियो आहे। उन जे करे ई समूरे सिंध जे साथ ऐं वकील भाइरनि जी जिदोजहद जे करे ई अॼु उन्हनि जी जेका आज़ादी आहे उहा मुमकिन बणी आहे।